सच्चो इश्क करे खुदा जो कसम ये दुनिया विसरी वेंदी। तुझे भाव जो अफसोस इन मोहब्बत घणन जा घर तबाह कया। बगावत का तुझे अड़ा रिश्तन सा जिनसे अखियन ते कारी पट्टी बदल है। नीस घटो नीस दिया मापा जो पान के बाह नहीं कंदस पूरो लंडो ही लठ। यो मेकअप ही सुठियूं हाणे बंद कर ये ना आ रहा है मतलब मुझे भाव जी जिंदगी जो सवाल है। कदर में पैजे लिखो मौला। जुलेखा मूं तोखे चई छॾियो न तूं राहिब सां शादी करे छॾ। सजन ही तू छा थो चवी? हा हा ई मां थो चवां तूं बस शादी करे छॾ। छा तो मुंहिंजी मोहब्बत खे विसारे छॾियो? मोहब्बत असांजी मोहब्बत हा जुलेखा असांजी मोहब्बत खे घोटो ॾेई मारे छॾ। यार खमीसा मां चवां थो त पहिरियां मुंहिंजी ओता कटे हली मानीअ जा बग़ैर हण ऐं मानी बि तयार। न यार अली खान असल हाणे मानी घरों खाई पो निकतो हा। तू दे खबर कालू खां जान छड़ाए या न? हमीसा खान कालू ऐं हाकू काथे त जान छॾिन असांजी। कालूअ खां सुथरी जान कोन छुटंदव। हू ॿई भाइर चरिया अथव सफ़ा चरिया। हा यार खमीसा तूं सही थो चवीं तूं पाण त चरियो आहे पर असांखे बि चरियो करे छॾियो अथसि। हुन सां रिश्तो ॻंढे ईअं सम्झ त पंहिंजी गिचीअ में असुल फाहो विधो अथऊं। हाणे बसि दुआ कर त इन मां जान छुटे। अली खान अञा त फाथो ई हाणे ई इन खां जान तुंहिंजी किथे थी छुटे। यार अली खान जेको फाहो तुंहिंजी न गिची में पियो आहे न इहो तुंहिंजी जान कोन छॾींदो। चई सच थो आहिनि त चमड़ा। यार कालू त कालू पर हुन जी ज़ाल हुन खां 2 फुट मथे थी उडरे। हूं त पाण खे मोतबर थो समझे पर रोज तो रनुन खां मोचड़ा खाए। मुड़स त असां जहिड़ा ई असांजी रन हिकिड़ो लफ़्ज़ वातों कुछ न ई ज़बान काकड़े मां छिके कढूंस। भला भाग तव्हांजी भेण जा जो भागन वारी आ वञे वरी निभागंदे घर थी। हाणे सही पयो लोड़। सच्ची ॿुधाए खमीसा मुंहिंजी दिलि त ठिप नथी चए पर वॾे अदे जो ज़ोर आ। खमीसा खान जीअं क़िस्मत में लिखियल हूंदो न उहो ई थींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खमीसा खान तेरा हालन खुश हो खैर मस्त मजे में। जामरा जानी सुजानी बिलावल दो खुश त आहे न। दो ऐं मां ॿई जेल में हुयासीं काफ़ी टाइम थियो यार वरी न मिलिया हूं। भला ॾे हाल वाल आहे त खुश न ॾिसण में कोन थो अचे। अदा दोता खुश आहे। तू ॿुधाए भला शौक़ कहीं शिकार हले तो या न? यार शिकार करण त पंहिंजो शौक़ पुराणो रहियो आहे। कयो तयारी त कयूं को नओं धमाको। हा खमीसा खान आई त वॾो ॾे सर। अली खान दे ख़बर आहे तयारी? हा यार खमीसा असल धमाको अहिड़ो करणो आहे कि पूरी दुनिया यादि रखे। सजो गोद पड़जी बाबा माना कुमारो लगेगा तो मां कुआरो ही बड़ी वेदे दे अब्बा। न मुंहिंजा बच्चा न अल्लाह कंदो एकड़े ॾींहुं तुंहिंजी बि शादी कराईंदो। कोन दीदी जीजल कोन दीदी शादी थींदी छो न थींदी? जी
जीजल कौन जीजई जीजली नरो मुंहिंजा बच्चा नरो अलाह कंदो हिकिड़े ॾींहुं भलाई थी वेंदी भला छा छड़नि ॻोठ ॿधो आहे छा छोरा मोर मता शादी कई थई माणे जेका मूंसां अशर थी करे न उन मां सबक पिराए सबक शादी खां पोइ ॾिसींदो कहिड़ो अशर थो थिए बाबा जेकॾहिं कुंवार खां माणे जहिड़ी मिले न पोइ वत जंहिं सॼी ज़िंदगी मोह मथो पिटींदो कर गिला मुंहिंजी कर गिला छो तो थधे खीर खे वॾो फूका ॾी कमाल खान सभु मां सम्झां थी जेको तोसां हशर आहे रुगो अथई बि मुंहिंजी गिला करणी न ॿियो कहिड़ो कमु अथई सॼो ॾींहुं वेठो तो कटूं वञी कौड़ी किला कंदा अथई बिला मां त सच थो चवां मूंखे ॿुधाए त मूंखे कहिड़ा तो सुख ॾिना आहिनि जो मां तुंहिंजी वतन सां नेकी कंदो ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे कमाल मां बि कान थी चाहियां त तूं मुंहिंजी वेठो नेकी करे वेठो मुंहिंजी सॼो ॾींहुं गिला कर मूंखे परवाह कान्हे का सॼो ॻोठ तो मुंहिंजी नेकी करे भले बंदूक तुंहिंजो ठका ॾिसो बाबा हिन ई नेकी कनि अरे कोड़ी ख़बर थी त ॻोठ वारा माण्हू छा था चवनि था त कोड़ी अॼु मरे त ॿियो ॾींहुं न थिए छुटे हिन घर जे गिलामो जान वो बा कमाल खान वो जीजल हूर परी अञा मुंहिंजी शादी कोन थी आहे त अॻ में लाॾा वठी ॻाया आहिनि ओ बा सीरा न ॻायो पहिरियां मुंहिंजो रिश्तो ॿुधियो न हा पुट तुंहिंजी शादीअ में रुबीना हैदरी कोन घुराईंदुसि ऐं तुआरी माणे यकतारो ऐं चपड़ी खणी पाणे लाॾा ॻाईंदई माहिर अथई माहिर लाॾा ॻाइण जी झेड़े करण जी हा हा छो न लाॾा ॻाईंदसि मां पंहिंजे पुट जा मुंहिंजो सिकी लधो त बचो आहे तूं रुगो टंगड़े कुकड़ वांगुरु वेठो टपा ॾिजे वो बा कमाल खान आमा हूर परी अञा मुंहिंजी शादी कोन थी आहे त अॻ में लाॾा वेठा छो ये लाॾा चई त मूंखे मना था परादा जीजल जी कयो मुंहिंजा बच्चा शादी कराइण बाबा मोर कुंवार भली पंहिंजी गोल पर मता तो पंहिंजे माउ जे खानदान मां गा वठी अॻे ई नांगण वेठी आहे वरी ॿी नांगण घर न विहारजांइ माणे जे खानदान मां छिते कुते जूं खाधलियूं अथई वो बा मूंखे इश्क लॻो आहे तॾहिं त ज़ोर छो लॻायो ओ बा मां हुन सां प्यार थो कयां हू मूंसां प्यार थी करे तव्हां मां हूर पुरी खे वठी रिश्तो मोर मूंखे इहो त ॿुधाए त शादी करी किथां थो अब्बा उहो आहे केरु को इस्म ग्रामर ओ बाबा इसम ग्रामी के गोली ता सुबह दे निकरण जी कयो बस मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मुंहिंजा मोर पुट मां वेंदसि ज़रूर रिश्तो ॻोल्हण पर उते वेंदसि जिते तुंहिंजे पीउ जा मिट न हुजनि जीजले जी मुंहिंजा बच्चा लगे तो नाचड़ा भरी थी जीजले जी कयो मुंहिंजा बच्चा जीजले जी जीजले मुक़द्दर में पहुंचे लिखियो मौला छाए मुक़द्दर में पहुंचे लिखियो मौला छाए अरे हाँ दा अरे मुझे हिकिड़ो वॻो मिस्त्री कोन कयो अथई मूंखे त ख़बर आहे मां इस्त्री कनि कपिड़ा पाईंदो आहियां पुनल तुंहिंजे ससुरी जे विच में जेको बि कुझु आहे मूंखे ॿुधा मां तुंहिंजी भाॼाई न पर भेण पायां छा थियो आहे भाॼाई मां तव्हांजी ॻाल्हि सम्झां कोन थो मुंहिंजी ससुरी जे विच में अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे अरे पर अदा अली बख्श खे परेशानी में छो वेंदो अथई हिन दुनिया में हर इंसान परेशान आहे भाॼाई थी सघे थो ससुरी भी परेशान हो मां कंहिंजी परघोर कोन थो कयां भाॼाई ससुरी ॼाणे ससुरी जो कमु ॼाणे पुनल ससुरी ऐं तूं नंढपिण में गॾु खेॾंदा हुआ कहिड़ी ख़बर नंढपिण जो खेॾण मोहब्बत में तब्दील थी वियो हुजे सोच पुनल
तू नादान पंजी मोहब्बत के खेडण वारो रांदीको ना समझ। मां मञा तो भॼाई त मोहब्बत रांदी को ना है, पर मुझे कैसा को भी वास्तो ना है। पुनल तू पाण सा कूड़ गालाए सगी तो, पर मुसा कूड़ नथो गालाए सगी। भाॼाई मां कैसा भी कूड़ नथो ॻाल्हायां, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो। केड़ो यकीन कयूं? छा अदाली बख्श कूड़ तो गालाए? मां त नथो ॼाणे केर कूड़ो आ केर सचो। पुनल मुंजा भा तू नथो ॼाणी त अदाली बख्श केडो परेशान आए। पुनल मुंजा भा मां हथ थी बधाई त असांखे परेशानी में ना विझ। हर इंसान के पंहिंजी पंहिंजी लॻल आहे, पर कंहिं असांजे अंदर जी किताब खे खोले न पढ़ियो आहे त हीअ दिल कुरड़ी जी फतके पई थी। रोक पंहिंजी दिल के पुनल, ज़मानो ॾाढो ज़ालिम अथई। ही ज़मानो तुंहिंजी फतकण वारी दिल के चीरे लूण ऐं मिर्च विझी सुई सां सिबी छॾींदा ऐं तोखे रोअण खां सिवा को बि रस्तो नज़र न ईंदो। मुंहिंजो को बि फिक्र न कयो, मां पंहिंजा रस्ता मां ठाहींदुसि। रस्ता तूं ठाहींदे ऐं कंडा असांखे मेड़ना पवंदा। भाॼाई तव्हां परेशान न थियो, मुंहिंजे रस्ते में ॾिसे सिर्फ़ मोहब्बत, सिर्फ़ मोहब्बत। छो सोट छो उन खे तू नथो ॿुधाई मारवी सां प्यार करी तो ऐं हेड़ा हाल कया अथई। न सोट, मां मारवी ऐं पंहिंजी मोहब्बत खे ॻोठवाण जी नज़र में बदनाम नथो करणु चाहियां। तू विसारे छॾ मारवी खे ऐं शादी करे पंहिंजी ज़िंदगी आबाद कर। वकार, मारवी त मुंहिंजी जान आहे, मां त ख़ाली पुटु आहियां, कीअं विसारियां मां हुनखे। वकार, मारवी जी मोहब्बत पुठियां मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वञे उहा बि मूंखे थोरी लॻंदी। सरमंद, ज़िंदगीअ में मोहब्बत मुक़दर सां मिलंदी आहे ऐं मारवी तो जो मुक़दर न आहे। वकार, वाकई तू सही तो चई, मोहब्बत मुक़दर सां मिलंदी आहे, पर मारवी जो प्यार अॼु बि मुंहिंजी दिलि में शाद ऐं आबाद आहे, जंहिं करे त मां जियां पियो। त पोइ मां पुनल खे चई तुंहिंजो रिश्तो तो घुरां। न सोच, मारवी बेवा आहे, मां हुनजी मोहब्बत खे कीअं बदनाम कयां। यार हू ख़ुशि हुजे, मां बर्बाद ई सही। ऐं हा सोच, पुनल मुंहिंजो निंड पिण जो दोस्त आहे, मां हुनजी दिलि आज़ारी नथो करणु चाहियां, नथो करणु चाहियां। हाकम कहिड़े बाग़ जी मुली आहे अली खान जो अदा ते चवण ते तव्हांखे रिश्तो नथो ॾिए। बाबा साईं, उन ॾींहुं बि तव्हां मौजूदु हुयो, सरदार साईं ख़ातिरी ॾिनी हुई, पर अली खान जे मथे में अञा जूं बि कोन थी चुरे। बाबा साईं, तव्हां रुॻो मूंखे इजाज़त ॾियो त अली खान खे ॾेखारियां मां ॾींहं जा तारा। हाकम, मां तोखे फुल इजाज़त थो ॾियां, पोइ तूं पंहिंजो हक़ विड़ी वठी या बाहूं ॿधी। मां त चवां थो वञी कुहाड़ियूं हणीसि विड़ीसि, बाक़ी तुंहिंजो केरु बि नालो वठंदो न, मां वेठो आहियां, हुन सां मुंहुं मां पाण ॾींदुसि। बसि बाबा, ईअं तव्हांजो हथ मुंहिंजे सिर ते हूंदो त छोरी खे असली घरों खणी वञी निकाह कंदोसांसि। हाकम, तूं तर ॿारे रख, बाक़ी मां तोसां वाइदो थो कयां, तोखे तिर जेतिरो घाव बि न ईंदो, ऐं जेको असांजे हुकुम जी तामीर न कंदो हुन सां इहो ई असरु थींदो। बाबा साईं, मूंखे अफ़सोस इहो आहे त सरदार खान उन्हनि खे घुराए उन्हनि खे कुझु बि न चयो। बाबा साईं, तव्हां कवार कयो, ॾेखारियो को पंहिंजो तरीक़ो। अदा जा उसूल ऐं हुकुम मूंखे क़ाबिले क़बूल न आहिनि, छो जो अदा उन्हनि खे उतियत थो ॾिए जेके मूंखे पसंदि ई न आहिनि। बसि बोतार, तंहिंजे करे अली खान पंहिंजा ॻोठ में हुकुम थो हलाए। भुलियल आहीं हाकम, हिन ॻोठ में क़ाइदा ऐं कानून असांजा आहिनि,
बाक़ी अली खान कहिड़ी हैसियत थो रखे? हाँ बोतार अली खान टरड़े कुकड़ वांगुरु पियो थो फड़कियूं हणे। बसि हिन जी दोदे वारनि सां यारी आहे तॾहिं पियो थो मस्तियूं करे। मस्ती हिते कंहिंजी बि न हलंदी, छो जो हिन ॻोठ जा राणा असां आहियूं। हाकिम नंढे भवतार जी ॻाल्हि में दम हुयो। हाकिम तूं हाणे घोट थियण जूं तयारियूं कर। हाकिम हाणे त को बि फिक्र न कजांइ, अली खान नंढे भवतार जे रुख चढ़ियो पाणे सिधो कंदुसि। आशिक हाणे इहो अली खान पाणे सॾु करे अची मूंखे छोकिरी ॾींदो। मुक़दर में पहुचे लिखियो मौला छाए, मुक़दर में पहुचे लिखियो मौला छाए। अली मुराद ऐं अली खान मां तव्हां खां अहिड़ो त पलान जो तव्हांजो सतई पीढ़ी यादि मूंखे अॼु बि यादि आहे त तव्हांजे पीउ कीअं मुंहिंजे बाबा साईं जी मिल्कियत खवाई हुई। मां हिकु प्लान ठाही, ससुई ऐं पुन जी मोहबत जो किसो अली खान मां तोखे ॿुधाई ऐं पोइ तूं पुनूअ खे मारींदे ऐं जेल हलियो वेंदे ऐं पोइ तव्हांजो घर तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। जान बचान चलाई थो उने को न निहारी थो। हल न मिठू एडी लोड करे, हल न मिठू एडी लोड करे, वो जान बचान चलाई थो, जान बचान चलाई थो उने को न निहारी थो। खेड़ा खेड़ा हल न मिठू एडी लोड करे। ओ चल चला किथे भी खेता है यार छाऊ। जॾहिं बि मां रस्ते सां अचां थो त तूं सफ़ा गुम लॻो पियो आहीं, का ॻाल्हि आहे? न राणा खान असां मिसकिन माण्हू आहियूं, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। मां सभु कुझु ॼाणा थो तुंहिंजे मन में कहिड़ियूं थियूं खिचनियूं पचनि। मूंखां न लिकाए मूंखां। न राणा न, मुंहिंजे मन में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। अजय तूं वाम न कंदो कर। मां वाम कोन थो कयां, तूं बीठल पाणी आहे, कंहिंखे न कंहिंखे ॿोड़ींदे, सम्झी थो न? छाऊ ॻाल्हि कंदोमांइ मां सची, तुंहिंजे दिमाग़ में वॾो को प्लान ठहियल आहे। छॾ यार, मूं ग़रीब जो कहिड़ो प्लान हो, बसि दुआ कर त नौकिरी मिली पए, त पोइ हिन दिलि जो भार हल्को थी पवंदो। अलाह कंदो नौकिरी मिली वेंदई। तोखे नौकिरी जी न, तोखे सोच छोकिरी जी। हल न मिठू एडी लोड करे, वो जान बचान चलाई थो। तूं सही सुञातो आहे, मां सभिनी खां हिकु प्लान ते सावधान। भोतार साईं ख़ुशि आहियो? मुंहिंजे बचड़े जबार जी नौकरीअ जो छा कयव? गुलो तोखे मूं चई छॾियो आहे त तुंहिंजे छोकिरे जा कागज़ मूं जमा कराए छॾिया आहिनि। जीअं ई ॿियनि नौकरियुनि तां हलंदो तुंहिंजे पुट खे नौकरी मिली वेंदी। हाणे मथो न खा। महिरबानी साईं, वरी बि पारत अथव। भोतार साईं मां त रोज़ सिंधी अख़बारूं पढ़ंदो आहियां, नौकरियुनि तां त बेन हटी विया आहिनि। बाबा साईं नौकरी वठी ॾियो, ख़ाली दिला सां न ॾियो। अरे जेको अदा वॾे ॻाल्हायो इहो कूड़ हुयो, वॾा के नीमक हराम आयो। भोतार साईं कावड़ न कयो बाबा,
अदा जबार जो मक़सद ॿियो हो। हा भोतार साईं, मुंहिंजे चवण जो मक़सदु ॿियो हुयो। ॿियनि खे नौकरियूं मिली वयूं आहिनि, हाणे मूंखे बि नौकरी वठी ॾियो त दिला सां न ॾियो। अब्बा ॾिस छोरो की पियो ॻाल्हाए, ॼण असांखे 5 लख ॾेई वियो आहे। जुमो आहे जिन जंहिंखे चंपड़े तंहिंखे मारे या खारे। ॿार आहिनि बाबा, तव्हां हुनजी दिलि में न कजो। अरे ये ॿार आहिनि, इन्हनि खे न जॾहिं 2-3 पदर हयमि त पोइ सिधा थींदा। हाणे वठी वञनि छोरनि खे, हरू भरू मथे में सूर न विझनि, पोइ ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे। सुल्तान अरे गुलू तो के मां हिते हिकिड़ो मिंट बि नथो बर्दाश्त करे जाए। उते मथे अरे हल हलो हल हल अरे हल अच्छा पुनल छाती कर कुर्सी वठे त अम्मा वारा कोन्हनि घर में खीर ते विया आहिनि ऐं अदा वारा त दोस्तनि जी दावत ते विया आहिनि। और डिॼी छो? छा मुंहिंजे घर में आयो हुई तॾहिं तो डिॼी न ससुई डिॼा कोन थो। जेकॾहिं डिॼा हा न त तुंहिंजे घर न अचा। ससुई जेकॾहिं मोहब्बत में मरी वियासीं न तो मथां कुर्बान। मुंहिंजी हयाती बि तोते कुर्बान। पुनल मां चाहियां थी त मुंहिंजे करे तुंहिंजे मथां का बि तकलीफ़ न अचे। ससुई तुंहिंजे ई मुंहिंजे मथां मुसीबतनि जा पहाड़ आहिनि। सच पुछी त ॾींहं ई राति तुंहिंजी तड़प मूंखे जीअण कान थी ॾे। सिर्फ तुंहिंजे बारे में ई सोचां पियो। जीत तो का सवा मां बि नथी सघां, पर असां ॿिन्ही खे हिक ॿिए जे सहारे जीअणो पवंदो। हा ससुई, हाणे त जीअणो बि गॾु आहे त मरणो बि गॾु आहे। मौला मौला अम्मा खे समझाए मां थकिजी पई आहियां। अम्मा त का ॻाल्हि सम्झण जे लाइ तयार ई न आहे। उनखे त तेरे जेतिरो फ़र्क़ु बि नथो पवे। फर्क पवेनि या न पवेनि, पर हाणे असांखे जल्दी तां निकिरणो पवंदो। ससुई मां सिर्फ तुंहिंजे ई बारे में सोचींदो आहियां। न सोच एतिरो पुनल, कमज़ोर थी वेंदे। तुंहिंजो मुंहिंजे बारे में एतिरो सोचींदी आहीं। मुझा मौला मुझे मुक़द्दर में मौला मुक़द्दर में पहुंचे मौला। चङो ससुई, मां हाणे हलां थो। खुदा हाफ़िज़। पुनल जी ससुई। हींअर ते जो नमन का पूरे सारी चली। मां ॼाणा थो, पर इहो मुंहिंजो ज़िद आहे। जहांगीर खान न ॻोठ में पेर न रखंदो। तोखे त ख़बर आहे, जहांगीर खान कई भेरा असांजे मथां हमला कराए चुको आहे। थोरो हया कर, थोड़ी गैरत भी कर। त पोइ गैरत त तो में बि कान्हे। वती तो पाण सां धड़ गॾायूं, नसीहतूं वरी मूंखे तो करी। असां बि तोखे बाबा नूरल चई छॾींदा आहियूं। छा पंहिंजे पुटनि खे माफ़ न कंदे? मुक़द्दर में पहुंचे लिखियो मौला छाहे। मुक़द्दर में पहुंचे लिखियो मौला छाहे। सफ़र ज़िंदगी जो ॾुखियो थी वियो आहे। सफ़र ज़िंदगी जो ॾुखियो थी वियो आहे।
मुक़दर में पंहिंजे लिखियो मोल छाहे मुक़दर में पंहिंजे